मदीने वारे मीर खां वधीक दुनिया में भी कंहिंजी हस्ती थी भी न थी सके मुंहिंजा दोस्तो जे प्यारे पुनल जे लाइ सॼो जहान जोड़ियो वियो वो बाइसे तखलीक कायनात वो अल्लाह जो प्यारो महबूब जे महबूब के रब अरशन पे घुराए दू बदू दीदार पे कराया उन्हें प्यारे पैगंबर मदीने वाले मीर जी अज तबीयत मुबारक नासाजा नबी जी न्याणी जन्नत जी मालिकानी हजरत सैयदा फातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा पंहिंजे प्यारे अब्बे जे करीब वेठी आ साइण जे अखियुनि में लुड़क वहन पिया फरमाए पई त हाय अल्लाह मुंहिंजे बाबा साईं खे केतिरी तकलीफ़ आ साईं फरमाइनि था ओ फातिमा ओ प्यारी न्याणी फातिमा अॼु खां पोइ तुंहिंजे अब्बे ते का तकलीफ़ अचणी नाहे ओ फातिमा अॼु तुंहिंजो बाबो मोहम्मद करीम तोखां जुदा थियण वारो आहे साइण जे तर अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़ण लॻी हुज़ूर फरमाइनि था फातिमा रो न मुंहिंजे घराणे मां सभ खां पहिरीं कब्रिस्तान में तूं मूंसां मिलण वारी आहीं सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हबीबन जी तबीयत नासाज़ा ॿाहिरि दर ते सॾु थियो आहे पुछनि था केरा ॿाहिरों को अहिड़ा बि बीठो आहे अहिड़ा बि चवे थो मूंखे मदीने वारे मीर सां मुलाक़ात करणी आहे साइण थी फरमाई त मिलण वारनि खे मनो कयो चवनि त मुंहिंजे बाबा जी तबीयत नासाज़ा हींअर मुलाक़ात जो टाइम नाहे वो एरा भी मोटी वने तो थोड़ी देर गुजरी आ तो वरी दर ते एरा भी आयो वरी सॾु थियो आ साइण सागो जवाब ॾियारे मोकिलियो आ थोड़ी देर गुजरी आ वरी एरा भी टियों भेरो मोटी आयो आ ओॾी महिल सैयदा खातून अतर चए थी हिक तरफ़ मुंहिंजे बाबा जी तबीयत नासाज़ आ ॿिए तरफ़ मिलण वारा मुड़नि नथा वरी वरी मोटी अचनि था पिया साइण जे अखियुनि में लुड़क वया पे त हुज़ूर फरमाइनि था पुट फातिमा ओ मुंहिंजी प्यारी न्याणी फातिमा छो थी रोई पई अर्ज़ करे थी बाबा को अहिड़ा बि आ जेको तव्हां सां मिलण जे इंतज़ार में आ साईं फरमाइनि था ओ फातिमा इहो दुनिया जो इंसान न थई इहो अहिड़ा बि दुनिया जो माण्हू नाहे इहो मौत जो फ़रिश्तो इज़राईल जेको अॼु तुंहिंजे बाबे मोहम्मद करीम जे दर ते इजाज़त जे इंतज़ार में बीठो अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्तो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इजाज़त अता फरमाई आहे इज़राईल अलैहिस्सलाम मुंहिंजे सोने लजपाल नबी जे बारगाह में हाज़िर थिए थो अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह ही दुनिया भी तव्हांजी मिल्क अॻियों जहान भी तव्हांजी मिल्क ओ मुंहिंजा सोना हिन दुनिया में रहण जो भी तव्हांखे इख्तियार आहे अॻिते हलण जो भी तव्हांखे इख्तियार आहे को तव्हां जो फैसलो हुजे मुझे सोने सरदार फरमायो ओ जो इज़राईल थोड़ी देर तरस त मूंखे पंहिंजे रब खां अञा का ॻाल्हि पुछणी आहे जिब्रील खे हाज़िर कयो वञे जिब्रील मुंहिंजे सोने सरदार जे ख़िदमत में हाज़िर थिए थो साईं फरमाइनि था ओ जिब्रील मुंहिंजे रब खां हीअ ॻाल्हि पुछी आहे त मूंखां बाद में क़यामत ताईं को नबी अचणो नाहे ओ मुंहिंजा रब करीम मुंहिंजी उम्मत खे कंहिंजे हवाले था कयो मूंखे मुंहिंजी उम्मत ॾाढी प्यारी आहे रात ॾींहुं मूंखे उम्मत जो फ़िकिर रहंदो आहे ओ जिब्रील मुंहिंजे रब खां पुछी आहे त मूंखां बाद में मुंहिंजी उम्मत खे कंहिंजे हवाले थो कयो वञे हज़रत जिब्रील अमीन रब्बे ज़ुल जलाल जे
बारगाह में थी मोटे थो अर्ज करे तो या रसूल अल्लाह रब फरमायो आ तुझी उम्मत तोखे प्यारी आ त मूं रब करीम के भी प्यारी आ ओ मुझा महबूब तुझी उम्मत में नबी को नहीं दा पर हर दौर में हर इलाके में मां पंजा वली पंजा दोस्त मोकलींदुसे जेकी तुझे उम्मत जे ला आधिन जो उथी रोई दुआऊं घुरी उन्हनि सां आयल शाम तूं भी टारे छॾींदा ओ मुझा महबूब तव्हांजी उम्मत के मां रब करीम पंहिंजे ख़ुसूसी रहमत ऐं शफ़क़त सां नवाज़ींदुसि हुज़ूर फरमाइनि था ओ इज़राइल हाणे तोखे इजाज़त थो ॾियां भली तूं मूंखे मुंहिंजे रब जी बारगाह में रफ़ीक़ आला सां मिलाए अल्लाह अल्लाह जेॾी महिल मुंहिंजे महबूब करीम मदीने वारे साईं पर्दो फरमायो आहे त नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमतु ज़हरा पंहिंजे बाबे जी मज़ारे अनवर ते ईंदी आहे कब्र अनवर जी मिट्टी खणी अखियुनि सां लाए सिंघी चवे थी माज़ा अलमन शम तुरबत आमदा महबूब जे कब्र जी मिट्टी केॾी सुरही आहे जे हीअ मिट्टी सूंघी हिन मुश्कई अंबर में अहिड़ी सुरहाण नाहे जेड़ी मुझे बाबा साईं जे मज़ार जी मिट्टी खुशबूदार अल्लाह अकबर कबीरा महबूबन करीमन जी स्वारी वारी डाची आ जे डाची कसवा जे मथा मुझा सोना हबीब स्वारी कंदा जरी मल मुझे दिल पर नबी जो हे ज़ाहिरी दीदार बंद थियो आ महबूब पंहिंजे मज़ारे अनवर में जलवा नुमा थिया आहिनि पंहिंजे कब्र अनवर जे अंदर जरी मल पर्दा पोश थिया आहिनि त हुज़ूर जी डाची मदीने जे घिटुनि में दाहू कंदी वते रड़ियूं कंदी वते हज़रत खातून अतहर आवाज़ सुञातो आहे त इहो आवाज़ मुंहिंजे बाबा जी कसवा डाची जो आहे फरमाए थी डाची खे हाज़िर कयो वञे डाची जेॾी महिल हज़रत खातून अतहर जे साम्हूं आई आहे साइण पुछे थी त ओ डाची तूं छाजे लाइ थी रड़ियूं करी छो रोंदी पई आहे त उहा डाची भी ज़बाने हाल सां पई चवे त पुनल पुनल कयूं पई सॾे मूंखे विया छॾे मारे विया मारे हिन त मुठीअ खे ओ वेठड़ी आया वाट ते मन हो तो अचे मुंहिंजे जे तॾे छोरी विया छॾे मारे विया मारे हिन त के अल्लाह अल्लाह हज़रत सिद्दीक़ अकबर वो यारे गार रात थींदी आहे त ख़लीफ़े बिला फसल सिद्दीक़ अकबर जे घर मंझां भुगल गोश्त जी बू ईंदी आहे माण्हुनि पुछो त शायदि ख़लीफ़े अव्वल जे घर में गोश्त थो भुॼे त साइण फरमायो हज़रत अबू बकर जी घर वारी फरमायो त असांजे घर में गोश्त न भुॼंदो आहे पर अबू बकर हुज़ूर जे जुदाई में रात जो रोअंदा आहिनि उन्हनि जे जिगर जेरनि जे भुॼण जी बू ईंदी आहे वदा जे महबूब जे ला कायनात ठही उन्हनि दुनिया का पर्दा पोशी इख्तियार कई ओ दुनिया वारा तुझे लाए रब्बे दुल जलाल यो वडे का वडो सबक रखियो त हिन दुनिया के हिन जहान के जरूर छडणो पवंदो उन जहान में हलणो पवंदी ओ मुझा अजीज भा छो गाफिल बणियो आ छो पंहिंजे मौत के विसारे वेठो आ छो पंहिंजे रब जे ज़िक्र खां इबादत खां ग़िफ़लत इख्तियार कई अथई ओ दुनिया जा तालिब या दुनिया अॼु सुभाणे तोखे ज़रूर छॾणी पवंदी